ठेठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाही रेलवे फाटक केतिरनि कलाकनि खां बंदि, मरीज़ तोड़े अवाम परेशान, स्टेशन मास्टर जी हठ धुरमी। जुंगशाही रेलवे फाटक अवाम लाइ आज़ार बणिजी वियो। गेटमैन स्टेशन मास्टर तरफ़ां चाबी न हुअण जो जवाज़ ॼणाए केतिरा ई कलाक गेट बंदि करे छॾियो। ॿिए पासे नदी वारी पुल मां सालनि खां गुज़रंदड़ मुतबादिल रस्ते खे बि रुकावटूं ॾेई वॾियुनि गाॾियुनि लाइ नाजाइज़ बंदि करे छॾियो, जंहिं सबबि मरीज़ तोड़े कमकार सांगे वेंदड़ माण्हुनि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिन वक़्तु बि फाटक जे ॿिन्हिनि तरफ़नि खां सवें गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। अॼु बि 4 गाॾियूं गुज़रण खां पोइ अवाम जे एहतजाज ते गेट खोलियो वियो आहे। हितां जी अवाम रेलवे जे वज़ीर तक जे चूंडियल MNA DG रेलवे DS रेलवे कराची ऐं इलाइक़नि खां मुतालबो कंदे छो त गाॾी जे अचण खां 5 मिंट पहिरियां बंदि करे ऐं गाॾियुनि जे गुज़रण बाद फौरी तौर फाटक खोलियो वञे त जीअं मरीज़नि जूं ज़िंदगियूं बचाए सघजनि ऐं अवाम बि तकलीफ़ खां बची सघे। नाज़रीन, असीं जुंगशाही फाटक ते मौजूदु आहियूं। जुंगशाही फाटक ते तक़रीबन मूंखे मुनो कलाक थी वियो आहे, जंहिंमें हिते काफ़ी सारियूं गाॾियूं बीहजी वियूं आहिनि ऐं हितां जा जेको कंहिं गाॾी में मरीज़ बि आहिनि, लेकिन मुने कलाक खां ही फाटक बंदि आहे। 3 गाॾियूं गुज़री चुकियूं आहिनि ऐं फाटक वारो चए पियो त अञा बि हिकिड़ी गाॾी गुज़ारे उन खां पोइ तव्हांखे फाटक खोले ॾींदासीं। सो हीअ हालत आहे जुंगशाही जे आवाम जे लाइ, केॾी ज़लालत आहे, केॾी दरबदरी आहे, केॾी परेशानी आहे। तो लिहाज़ा असां वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं रेलवे मिनिस्टर खां गुज़ारिश था कयूं त हितां खां पुल बनाए ॾिनी वञे। हाणे एतिरियूं गाॾियूं बीहजी वियूं आहिनि, जंहिंजे करे अवाम काफ़ी सारी परेशान आहे। अब अञा कहिड़ियूं गाॾियूं था कढो? 3 गाॾियूं तव्हां कढियूं, अञा चोथीं में कढंदा हुन खां पोइ फाटक खोलंदो। तो असां हिन फाटक ते वेठल दोस्त सां ॻाल्हायो, उहो चए पियो त अञा बि हिकिड़ी गाॾी शालती बि जेका आहे सा कढी करे उन खां पोइ तव्हांखे फाटक खोले